अस्सलाम वालेकुम दोस्तों उम्मीद तव्हां ठीक हूंदा। दोस्तों काफ़ी वक़्त खां ख़ासि तौर ते पाकिस्तान सुपर लीग जेका थी उन वक़्त खां वठी हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे दिमाग़ में घड़ी घड़ी अचे पई ऐं मुंहिंजी दिलि चवे पई त तव्हां सां मां शेयर कयां। ऐं अॼु सिंधी मंझि भई वीडियो में तव्हां सां मुख़ातिबु थियण जो मक़सदु बि इहो ई आहे त जीअं हीअ ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची सघे। पाण हिन वक़्त ताईं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ु या जेके हिन वक़्तु पॉलिसियूं हलनि थियूं पाण माठार में आहियूं, पाण उन ते तबरो का तनक़ीद कोन था कयूं। उन जा हिकिड़ा सबबु आहिनि, छो त असांजा ॿ प्लेयर PSL में शामिलु रहिया। तव्हांखे ख़बर आहे ज़ाहिद महमूद ऐं शाहनवाज़ ॾाणी। उनखां पोइ तव्हांखे ख़बर आहे त ॿई प्लेयर जेके आहिनि सो ॿिन्हिनि जे लाइ अनाउंसमेंट थी। पहिरियों जेको आहे सो ज़ाहिद जे लाइ थी, ज़ाहिद जी अनाउंसमेंट थी। अनाउंसमेंट थियण खां पोइ ज़िम्बाब्वे टूर थियो, पर ज़िम्बाब्वे टूर में हुनखे कोन खेॾायो वियो। नंबर हिकिड़ी ॻाल्हि। नंबर ॿी ॻाल्हि वरी हिन वक़्तु जेका पंहिंजो पाण खे नज़र थी अचे, उहा नज़र थी अचे वेस्ट इंडीज़ जे हवाले सां। वेस्ट इंडीज़ जो टूर आहे ऐं ॿई रांदीगर जेके आहिनि टेस्ट स्क्वाड जो हिसो आहिनि। हालांकि ज़ाहिद जेका पहिरीं मैच खेॾियो ॾखिण अफ्रीका ख़िलाफ़ु, उन मंझि हुन शानदार क़िस्म जी बॉलिंग जेको आहे सो कई हुई। शाहनवाज़ जे हवाले सां पाण ॾिसूं था त शाहनवाज़ PSL जो बेस्ट बॉलर रहियो, याने सभ खां वधीक विकेटूं वठंदड़ बॉलर PSL में रहियो, जंहिंमें वहाब रियाज़ बि हुयो, जंहिंमें जेको आहे सो तव्हांखे नज़र आयो आफ़रीदी शाहीन आफ़रीदी हुयो, ॿिया बॉलर हुआ आमिर हुयो ऐं ॿिया जेके बि आहिनि न रुगो पाकिस्तानी बल्कि पूरी दुनिया मंझां तक़रीबन चूंड रांदीगर आहे। उन चूंड रांदीगरनि मंझां उन टॉप क्लास जेको आहे सो बॉलिंग कई। उनखां पोइ थियो ई हीअं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, हालांकि थियणु असूली तौरु हीअं खपंदो हो, बक़ौल जेको आहे सो सिकंदर बख़्त जे, बक़ौल शोएब अख्तर जे, त जेके असांजा रांदीगर आहिनि ख़ासि तौर ते शाहनवाज़ ॾाणी, हू तव्हांजो विकेट टेकर हुयो T20 में, माना मुख़्तसिर ओवरनि वारे जेको फॉर्मेट हो उनजो विकेट टेकर हो। उन्हनि खे हिननि खणी करे जेको आहे सो टेस्ट में रखियो। का तुक न पई बणिजे, का लॉजिक कोन पई बणे, पर पाण उन ते तनक़ीद न पिया कयूं त यार असांजी तनक़ीद जे करे थी सघे थो असांजे रांदीगरनि ते को असरु न पवे। पर हिन वक़्तु तव्हां ॾिसो था पिया इंग्लैंड खां पाकिस्तान न रुगो T20 ऐं वनडे सीरीज़ हारे वियो, बल्कि माना हिकिड़ी त वाइट वॉश थी ऐं ॿिनि में जेको आहे सो माना उहा सीरीज़ में पाकिस्तान खे शिकस्त थी। उनखां पोइ पाकिस्तान खे सुधरणु खपे आहे, ख़ासि तौर ते मथां वर्ल्ड कप अचे पियो। वर्ल्ड कप जे लाइ का तयारी थींदी आहे, कुझु थींदो आहे, उहा पाण खे नज़र कोन थी अचे पई। पोइ वरी चवंदा साईं ओचितो हालतूं तब्दील थियूं, ओचितो इंग्लैंड जी टीम तब्दील थी, ओचितो मौसम मटिजी वई, ओचितो ग्राउंड जेके आहिनि सो रियलिटीज़ उहे चेंज थियूं, जंहिंजे करे पाकिस्तान अहिड़ो खेॾियो। पर मां इहो थो चवां पियो बाबा, इहो तव्हां उन्हनि खे ॿुधायो जेके क्रिकेट खां अण वाक़िफ़ु हुजनि। छो त तव्हां जेकॾहिं ॾिसंदव तक़रीबन 43-47 साल थी विया असां इंग्लैंड जे मैदान में कॾहिं बि का सीरीज़ कोन खटी आहे। एतिरो वक़्तु थी चुको आहे त तव्हां वरी इहो पढ़ायो कंहिंखे था वेठा त असांजी सीरीज़ में हीअं थियो हूअं थियो, हीअं थियो हूअं थियो। तंहिंजे करे इहे लवाज़मात इन्हनि खे छॾणु खपनि हा, इन्हनि खे पंहिंजो पाण में चेंजिंग आणणु खपे हा। ख़ासि तौर ते शाहनवाज़ ॾाणी खे 11 जो हिसो बणाइणु खपंदो हो, वनडे जो या T20 जो, पर हुननि उहो ई न कयो। हलो ठीकु आहे, ज़ाहिद महमूद बि जेकॾहिं ॾिठो वञे बाबा हिकिड़ो ॿिएकुड़ मैचिस तक़रीबन जेके आहिनि सो बॉलर जी पिटाई थींदी आहे, उन ते कुटको थींदो आहे, उहे नाकाम वेंदा आहिनि, नाकाम वञी वरी कामयाबियुनि तरफ़ जेको आहे सो सफ़रु हलंदो आहे। तव्हां ही रिकॉर्ड खणी ॾिसो, मुश्ताक अहमद जो खणो, सकलेन मुश्ताक जो खणो, तव्हां सईद अजमल जो खणो, तव्हां अब्दुल कादिर जो खणो, शेनवान जो खणो, मुरलीधरन जो खणो, हर बॉलर हर मैच जे अंदरि ऐं हर सीरीज़ जे अंदरि शानदार क़िस्म जी परफॉर्मेंस करे, इहो त मुमकिन कोन्हे को। तंहिंजे करे हिन वक़्तु ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त शाहनवाज़ ॾाणी सां कैरेबियन प्रीमियर जेका लीग थिए थी पई, उन मंझां हिकिड़ी फ्रेंचाइज़ आहे, उन्हनि शाहनवाज़ ॾाणी सां राब्तो कयो आहे ऐं हू शाहनवाज़ ॾाणी खे ॾिसणु था चाहिनि। उहो साॻी ॻाल्हि आहे, T20 फॉर्मेट आहे। माना असां चऊं त असांजा जेके पाकिस्तानी सिलेक्टर आहिनि या पाकिस्तानी कोचिस आहिनि या पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी जेका बॉडी आहे, उहा कैरेबियन लीग खां बि वधीक जेको आहे सो सियाणा सेबता सुलझल ऐं एक्सपर्ट आहिनि ऐं होॾां जा जेके माण्हू आहिनि उहे बेवकूफ़ जाइल ॼट मोगा आहिनि। पर छा ईअं आहे? तव्हां पाण सोचो ऐं पंहिंजो पाण खां पोइ जेकॾहिं कैरेबियन प्रीमियर लीग T20 जे लाइ शाहनवाज़ ॾाणी सां राब्तो करे सघे थी त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पाकिस्तान क्रिकेट टीम में शाहनवाज़ ॾाणी खे T20 या वनडे में मौक़ो छो कोन थो ॾिए पियो? मूंखे त हाणे इहो शक थी पियो आहे त अॻिते हली करे थी सघे थो ही टेस्ट स्क्वाड जो असांजा ॿई रांदीगर सिर्फ़ु हिसो ई बणाया वञनि
ज़ाहिद महमूद या जेको आहे सो शाहनवाज़ उन्हनि खे थी सघे थो टेस्ट मैच बि का कोन ॾिनी वञे। उनजे करे ही शयूं पंहिंजूं रिकॉर्ड ते हुजनि ऐं हाणे जेको आहे सो सिंध खे जाॻणो पवंदो। जेकॾहिं ही काशिफ़ भट्टी वारो कमु था हिते रखनि पिया, उनखे बि घुमाए फिराए वापसि हाणे जेको आहे सो स्काड जो हिसो हाणे वरी पोइ ॿी सीरीज़ में वरी जेको आहे सो स्काड जो बि हिसो न हुजे, अहिड़े क़िस्म जो जेकॾहिं PCB वरी साॻे क़िस्म जी वार्ता करण जे लाइ जेको आहे वञी रहियो आहे त सिंध जी साञाह खे हाणे उथिणो पवंदो। छो त हाणे तव्हां प्रूव करे चुका आहियो, हाणे तव्हांजी बेड़ मिंथ खां क़ाफ़िलो अॻिते निकिरी चुको आहे। हाणे असां साबित करे चुका आहियूं शाहनवाज़ जे रूप में। मोस्ट जॾहिं विकेट टेकर बॉलर थियो त उनखां पोइ वरी अञा कहिड़ी तव्हांखे साबिती खपे? अञा तव्हांखे कहिड़ो टैलेंट भला किथे ॾेखारियूं? हली आसमान ते हलूं, चंड ते चढ़ी हलूं, मरीख़ ते का ज़मीन वमीन ख़रीद कयूं, जिते हली करे असांजा सिंधी रांदीगर टैलेंट ॾेखारनि। तंहिंजे करे मां इहो सम्झां थो पियो, थी सघे थो ही टेस्ट जो स्काड जो बि हिसो बणाइनि ऐं उनखां पोइ हिननि दोस्तनि खे प्ले न कराइनि। पर जेकॾहिं प्ले न कराइनि त सिंध मंझां मुअसर आवाज़ु उथणु खपे। मां हिकु दफ़ो ॿीहर सिंध जे रांदीगरनि सां प्यारु कंदड़ ज़ाहिद महमूद सां, शाहनवाज़ सां, ॿियनि असांजे जेको आहे सो रांदीगरनि सां प्यारु कंदड़नि सभिनी दोस्तनि खे मुबारकूं ॾींदुसि त जिते पाकिस्तान क्रिकेट बोर्ड क़ौमी टीम में T20 ऐं वनडे में शाहनवाज़ खे कोन कंसीडर कयो, उते कैरेबियन लीग पारां जेको आहे सो शाहनवाज़ खे ऑफर थी चुकी आहे ऐं मे बी इनशाला जेको आहे सो कैरेबियन प्रीमियर लीग मंझि हू वेंदो ऐं उते बि असां उन मां उमेदु कयूं था त पाकिस्तान सुपर लीग जहिड़ा ई नतीजा जेके आहिनि सो उते बि ॾींदो ऐं उते बि शानदार परफॉर्मेंस ॾींदो। तव्हांजी वॾी महिरबानी दोस्तो ऐं उमेदु तव्हांखे ही मुंहिंजूं ॻाल्हियूं पसंदि आयूं हूंदियूं। जे पसंदि अचनि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो। लख कुर्ब।